खिलाफत सां मुंहिंजो ताल्लुक़, पर साईं अल्ताफ़ साहब सां असांजी न्याज़मंदी त दोस्तनि जे तारुफ़ जी आहे जेके दोस्तनि जा ज़िक्र ख़ैर थियनि था साईं जे हवाले सां, उन हवाले सां बाक़ी असां स्टूडेंट लाइफ खां वठी साईं जे जेके किताब आहिनि, पहिरीं किताब जेको साईं पाण हीअ ॾेखारियो उन खां पढ़ण खां वठी हेसि ताईं जीअं चइबो आहे त ग़ाइबाना असां पंहिंजो वधा रहिया आहियूं साईं जा, ऐं साईं सां गुज़िरियल जेको सचल जो आमद थी हुई उन में तव्हांखे असांजा कमेंट्स डिस्कस कयासीं त असीं सम्झूं था जेका नई टही आहे उन खां बि अॻु में जी जेका पीढ़ी जंहिंमें असीं सम्झूं था त असां जॾहिं पढ़ंदा हुयासीं ऐं हींअर बि असां पढ़ूं पिया त तव्हांजा जेके इहे सफ़रनामा असीं सम्झूं था त असांजे उन जनरेशन ऐं ईंदड़ असांजी जेका नसिल आहे उन खे एॾी रहनुमाई ॾिनी आहे जो ॿाहिरीं दुनिया में जेके असांजा नौजवान विया आहिनि या जेके तालीम जे पासे में दोस्तनि जो जेको चाह थियो आहे ऐं सिंध ते उनजो वॾो असरु आहे। असांजे अदीबनि ऐं शाइरनि साईं जिन जा वॾा इहे मयारूं आहिनि त सिंधी सोसाइटी में उन्हनि खे वोट नथी मिले। साईं अल्ताफ़ साहब जिन खे जेको वोट मिली आहे एॾी सारी उन में यकीनन नई दुनिया उन्हनि ॾेखारी आहे जेका असांजो फ्यूचर। इन ते आउं साईं जिन जी अज़मत खे सलाम पेश करणु चाहियां थो। आउं बि हिकिड़ो अदना साईं जिन जो न्याज़मंद पाण खे सम्झंदे फ़ख्र जो महसूसु कयां थो। हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿी साईं जेका असांजी सिंधी सोसाइटी जो आहे त जेकॾहिं को अॻिते वधे थो उन जो मिसाल ऐं थी सघे थो त असांजी तमामु वॾियूं शख़्सियतूं उन में उन्हनि ते का ॻाल्हि जी ॻाल्हि नथो चवणु चाहियां, पर जीअं हिकिड़ो सिंधी चवण जे हवाले सां त जे मिसाल हिकिड़ी नंढी ॿुधाई थी वञे ख़ासि तौरु सिंधी क़ौम जे हवाले सां त साईं दोज़ख मंझि दारोगा जेके आहिनि हर क़ौम जे मथां जेको दारोगा बिठल हुनजे दोज़ख जे हिकिड़े खाने जे मथां सभु ॾाढा मुस्तैद आहिनि ऐं सिंधी क़ौम जो जेको दोज़ख आहे जिते महिरबानी करे देर थिया मुख़्तसर सवाल कयो, यही तफ़सील में न वञो, हिकु पॉइंट सां को सवाल करे छा करे इहे जे लॉन्ग प्रोसेस सवाल आहे त पोइ सॼो वक़्तु त जी त उन में इहो हिते असां वटि जेका सोसाइटी में छिकताण आहे टैलेंट खे पोइ ते छिकण वारी ॻाल्हि आहे या अॻिते वधण बजाए उन खे डिस्करेजमेंट जेका थिए थी असांजी सोसाइटी में असां ॿुधणु चाहियूं था ऐं तव्हांजे उस्तादी हिसे सां असांजो इन जो मसइलो आहे छा ऐं इन मसइले जो हल असां वटि निकिरण खां सवाइ असां अॻिते जेको न पिया वधी सघूं इन खे तव्हां कीअं था महसूसु कयो। सोसाइटी में जेको टैलेंट खे पोइ ते छिकणु या इंकरेजमेंट न आहे उन जो जेको जंहिंमें असांजा वॾा बि उन में असांखे नज़र अचनि था त उन्हनि खां रहनुमाई बि असांखे घटि थी मिले त इहो असल में मसइलो छा आहे जेको असांजे सोसाइटी खे कैंसर वांगुरु खाई रहियो आहे। महिरबानी। असांजे स्टूडेंट्स में तमामु घणो चाह आहे पर ख़ासि तौर ते जेको तालीम सां दोस्तनि जो जेको रुझान घटि आहे हिकिड़ो इहो शिकायत जेका तव्हां तरफ़ां बि असांजे हेॾी सारी गुफ़्तगू में असांखे नज़र आई। ॿी शइ इहा थी थिए त जेकॾहिं असांजी सोसाइटी में केरु अॻिते वधणु चाहे थो त उन खे सोसाइटी में तनक़ीद घणी थिए थी जंहिंमां जो वॾनि अदीबनि बि हिक ॿिए सां असां ॾिसंदा आहियूं त ॾाढी हिक ॿिए जी बेहुरमती कंदा आहिनि। जीअं हिकिड़ी नंढड़ी मिसाल असांजी क़दर जी ॻाल्हि बि आहे शमशेर हैदरी साहिब जो ज़िक्र थियो या साईं रवैया सवाल कयो ऐं आइंदा जेको सवाल करे सिर्फ़ु सवाल करे महिरबानी करे कमेंट ऐं पुछी सवाल ॿुधणु नथा ॾियनि। एक्चुअली इहा ॻाल्हि सभिनि में आहे ऐं उते मलेशिया में हूंदो त उते मलई चवंदा हुआ, बंगाल में हूंदो त बंगाली चवंदा त जेको अॻिते वधे हुनखे हेठि थो छिकियो वञे, सभु असां खूह में पिया आहियूं त इहो त ख़ैर सभिनि सां आहे। पर डॉक्टर सालिम मेमन हूंदो डीपले जो, अखियुनि वारो डॉक्टर न पर सालिम मेमन फिज़िशियन, उन मूंखे हिन तां ॻाल्हि ते यादि अचे त उन मूंखे हिकिड़ी ॿुधायो त हिकिड़ो कमिरो आहे जंहिंमें सभु माण्हू फुल लॻा पिया पर उन हूंदे बि मथे हिसे ते जॻह आहे, देयर इज़ ऑलवेज़ अ प्लेस ऑन टॉप। ॻाल्हि आहे त जेकॾहिं को तमामु एक्स्ट्राऑर्डिनरी महिनत करे थो त अॼु बि हुनखे उजूरो मिले थो। केतिरा ख़बर न साईं जो मां सुवालु थोरो गिटमिट थी वियो पर जेको मां जवाबु ॾियणु चाहियां थो थी सघे थो उन मां जेकॾहिं उहा ई ॻाल्हि आहे त पोइ त ॾाढो सुठो आहे, हिकिड़ो मैसेज आहे तमामु सुठो आहे। ऐं तव्हांखे
मिसाल ॾियां त जॾहिं ब्रूनाई आज़ादु थियो मुख़्तारी मिली 1984 में त ब्रूनाई जो जेको सेक्रेटरी मुंहिंजो दोस्त हूंदो हुओ हुन खां बि काफ़ी असां मिलिया किथे सेमिनार ते गॾु हूंदासीं पोइ जॾहिं 84 में हुनखे मिलियो त उन्हनि माण्हुनि खे खयां मुख़्तलिफ़ जॉब्स लाइ ब्रूनाई लाइ त में पाकिस्तान खे असांखे ख़ासि करे सभिनी माण्हुनि खे न पिए त पोइ मूं हुन खां शिकायत कई त चयो त हाणे इंटरव्यू जेको आहे असां अगरि डॉक्टर असांखे रखणा आहिनि त तव्हां बि हुन सां गॾु ॿियो इंटरव्यू में तव्हां ॿुधायो कहिड़े खे खणो या कहिड़े न खणो छो असां सॼी दुनिया माण्हुनि खे घुरायूं त पोइ कुलालमपुर में इंटरव्यू कयूं त जाम शुरू खां 2 छोकिरा हुआ डॉक्टर उहे आया हुआ ॿिया इंडिया जा हुआ फिलिपीन जा हुआ बांग्लादेश जा हुआ त जेके जाम शुरू खां आया उन्हनि खे MBBS डिग्री बि हुई ऐं हिकिड़े MA इकोनॉमिक्स कंहिंखे शायदि MA कंहिं ॿिए सब्जेक्ट में हुई ठीकु आहे 2 डिग्रियूं सुठी ॻाल्हि आहे पर हिकिड़े ई साल जंहिं साल हुन MBBS कई आहे उन साल हू कई आहे त हू मूंखे चवणु लॻा त भई हाणे हिन माण्हू खे असां कीअं खणूं जेको माण्हू छो सही तरह जे करे पढ़ियो वञे डॉक्टरी कई वञे MBBS त हुनखे त ॿी कंहिं मथे खणण जी बजाए फ़ुर्सत कान थी मिले त ख़ैर मूं त हुनखे चर्च में ईअं करे चयो त साईं मेडिकल जाम शोर मेडिकल कॉलेज ऐं यूनिवर्सिटी गॾु आहिनि इन करे ॿई हुन कया आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त रुॻो डिग्री जी ॻाल्हि कान्हे का जेकर को क़ाबिल माण्हू आहे त हुनखे किथे न किथे जॉब मिलियो थो वञे हिकिड़े दफ़ा मलेशिया जे एम्बेसडर सां गॾिजी ऐं जॾहिं 10 साल हुते हुउसि मलेशिया में त उते जे एम्बेसडर सां गॾिजी मूं असां अरेंजमेंट कई 20 छोकिरा असां जाम शुरू आहे घुराया हुआ डॉक्टर त जीअं हुननि नौकिरी मिले पर जॾहिं हुननि खे उते घुरायोसीं त उते छा आहे मलेशिया में हर डॉक्टर खे अलॻि अलॻि अस्पताल में रखियो थो वञे जेको अकेले सुठो हलाए अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त 20 ॼणा मोटी विया कंहिंजो त पढ़ियो कोन्हे कंहिंजो हीअ कोन्हे करे हीअ ॻाल्हि कान्हे त इहा ॻाल्हि आहे असांखे इंडियन जॾहिं आया त हुनखे हलाए विया त आउं नथो सम्झां त अॼु जे दौर में बि हेॾो आउं तव्हांखे पंहिंजो थो मिसाल ॿुधायां आउं जॾहिं चिटवांग वियुसि ॿिया जेके हुआ सभु चवनि भई सिंधी माण्हू तुम आयो तुम तो समुद्र ते डर जाओ थैंक यू कैसे आयो ईअं ऐं ख़ासि करे आउं जूनियर खां हिकु पेज अॻे सीनियर मतिलबु छा हुजो जेको तव्हांखे ॿुधायो मूंखे अॻे ई इंजीनियरिंग नॉलेज आई त कमु कयो ॿी ॻाल्हि त आउं रांदियुनि में बि होशियारु बसि पिटाड़ो में ई ऐं बास्केटबॉल वॉलीबॉल कंदे करे मूंखे एडवांटेज हुओ त इहे ॻाल्हियूं जेके थियूं त कुझु पासो खां लॻो मजबूरनि मूंखे हर को इज़त करणु लॻो त उहो आहे त तव्हां ते डिपेंड करे त केतिरो आहे हिकिड़ी ठीकु आहे कॉम्पिटिशन आहे पर तंहिं टॉप ते आहे बहरहाल साईं मुबारक हुजणु डिप्टी चीफ ऑफिसर आहिनि आइलैंड गैस मुंहिंजो तालीम सां तमामु घणो लॻाव रहियो आहे मुंहिंजो पुटु असिस्टेंट प्रोफेसर आहे NED यूनिवर्सिटीअ में मुंहिंजो धीअर रोशन तारा जे फस्ट बैच में पोज़ीशन होल्डर आहिनि ऐं अॻिते हली कराची यूनिवर्सिटीअ में पोस्ट ग्रेजुएशन इन इंग्लिश लिटरेचर में कई आहे ऐं 10 सालनि जो रिकॉर्ड इन पॉइंट ते टोड़ियो आहे त philosophy of love comparison in between शाह लतीफ़ एंड शेक्सपियर मुंहिंजो अव्हां खां हिकु नसीहत ऐं हिकु पेशनगोई लाइ गुज़ारिश हूंदी त जीअं अव्हां ज़िक्र कयो त हिन ॻोठ में अव्हां तालीम खे ॾाढो सुठे नमूने सां ॾिठो आहे हिते असांजे पसगदाई में हिकु गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जो कि कानूननि अख़लाक़नि मंज़ूर थियल आहे ऐं उन में गैर कानूनी गैर अख़लाक़ी रुकावटूं आहिनि त उन में असां लिखियल पढ़ियल माण्हुनि जो केतिरो किरदारु हुजे त असां रुकावटूं उहे टोड़ियूं इन जे लाइ नसीहत खपे ऐं ॿियो त छा उहो कॉलेज जेको उमेदु आहे त इंशा अल्लाह ताला ठही वेंदो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज 8 एकड़ मंज़ूर शुदा गवर्नमेंट लैंड ते त उहो छा अॻिते हली जीअं अव्हां ज़िक्र कयो त मलेशिया में नंढड़ा नंढड़ा इदारा यूनिवर्सिटी थी विया आहिनि त छा असांजे लाइ इहा हिकिड़ी सिंधी यूनिवर्सिटी थी सघे थी इन जे लाइ पेशन कोई महिरबानी साईं इहे ॿई सुवाल जेके आहिनि पहिरियों जेको सुवालु आहे एक्चुअली मूंखे हिते जे सिस्टम बल्कि मलेशिया जे सिस्टम जी मूंखे ख़बर आहे जापान जी ख़बर आहे पर जीअं तव्हां हिते रहियो न आहियां घणो ऐं रुॻो पहिरियां कुझु दर्जा हाला में पढ़ियो हुन खां पोइ कैडिकल पिटाड़ो में हुन खां पोइ उतां निकितो आहियां त चिटवांग जहाज़ पहला ॿाहिरि रहियो आहियां त हाणे साल 2 थियो आहे मां थोरो आयो आहियां मूंखे ऐं
जेको सरकारी ऑफिस में कॾहिं कॾहिं मुंहिंजो वञणु थिए थो जेको मूं हुते सिस्टम ॾिठो आहे त यानी अहिड़ो आहे जो बस मुंझियल सिस्टम आहे उहो अहिड़ो को वेंदे सां ऐं कुझु पंहिंजा नुमाइंदा बि ॾिसां थो जेकॾहिं हू चाहिनि था त बजट कान्हे हे कोन्हे छा आहे सिस्टम छो त मूंखे ख़बर न आहे त हा बहरहाल केरु आहे हिनजे छा कीअं थी सघे थो हिनजी मूंखे आइडिया नथी थिए ऐं ॿी ॻाल्हि उहो कॉलेज जेको थींदो उहो यूनिवर्सिटी लेवल या उन लेवल ते उहो डिपेंड थो करे तव्हांखे मां मिसाल ॾियां त ऐं जॾहिं मूंखे वठी हलिया यूनिवर्सिटी उते मलेशिया में हुनजो नेवल अकेडमी सेटअप करणी आहे असां जॾहिं सेटअप कई मूंसां गॾु ॿियो पाकिस्तानी बि हुआ त पोइ जॾहिं इम्तिहान शुरू थिया त एग्ज़ामिनर्स असां हुआसीं त मूं पंहिंजे बॉस खे चयो हुते त भई हाणे असां एग्ज़ाम था वठूं त तव्हांजा जेके मलई आहिनि मुस्लमान जेके भूमिपुत्रा बि सॾिबा आहिनि यानी सन्स ऑफ सॉइल उन्हनि खे छा मार्कूं वधीक ॾिबियूं छा कबियूं कुझु यानी उन ते ख़्यालु कबो या छा त हुननि असांखे चयो त न जेको जेतिरो करे थो जेको जेतिरो होशियारु आहे उनखे उते पास कयो भले फेल थी वञे त फेल थी वञे ऐं आउं 10 साल उते रहियुसि उन में 40 ॼणा मलेशिया जा चीफ इंजीनियर थिया तंहिंमें तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त जेके भूमिपुत्रा जेके मलई हुआ तिन में फ़क़ति 4 ॼणा थिया ॿिया इंडियन जेके आहिनि जेके 10% इंडियन मलेशिया पॉपुलेशन 2 थिया ऐं ॿिया सभु चाइनीज़ थिया पर तॾहिं बि उन्हनि खे अफ़सोस न थियो जो ठीकु आहे स्टैंडर्ड मेंटेन थियणु खपे हिकिड़ो जेको आहे होशियारो थियणु खपे छो जो जेकॾहिं असां चवंदा त मलयनि खे हिननि खे पास करे छॾियो त महिनत जो जज़्बो निकिरंदो हिन सां छा आहे महिनत कनि पिया ऐं ॿी ॻाल्हि त उते टीचर्स मथां जेके हूंदा हुआ मथां जेके असांजे मथां हूंदा हुआ असां स्टूडेंट्स खां वधीक असांजो थींदो हो पुछाणो हे हू को फेल थींदो त असांखे सख़्ती थींदी त भई छो थियो फेल छा में वेयर लाइज द मिस्टेक तव्हां जेकॾहिं तव्हां लेक्चर ॾिनो त उन छो न ॿुधो वञे हिन करे असांखे न रुॻो लेक्चर ॾियणो पवंदो पर शौक़ु हुनजो डेवलप करण लाइ हुनखे ध्यानु सां ॿुधण लाइ विच विच में सुवाल पुछणा पवंदा हुआ विच विच में कंहिंखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइणियूं पवंदियूं त जीअं छो त चवंदा स्टूडेंट ख़राबु न आहे हिकिड़ो जेको स्टूडेंट जेको ज़हनी तरफ़ को आउट ऑफ सेंटर आहे को हुन मां पागल खाने में आयो आहे त उहा त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी ॿियो जेको बि स्टूडेंट आयो आहे उहो थी नथो सघे त उहो फेल थिए जेकॾहिं फेल थो थिए माना टीचर हुनखे नथो पढ़े उहा ई ॻाल्हि आहे त डिपेंड थो करे त हुनजा कॉलेज ठहंदो हुन मथां केरु हूंदा कहिड़नि खे रखंदा हाला में इहो सभु कुझु मां इहे वरी मिसाल पंहिंजे कोठे थो ॾियां 2-4 घर में वियुसि त उते छोकिरो पिंगे में पियो ॾियनि भई छा हिन MA कई आहे हा नौकिरी बि करे पई प्राइमरी स्कूल में या हुन में गर्ल्स कॉलेज में लेक्चरर आहे त मूं चयो पोइ अॼु मोकल आहे छा न मोकल कान्हे मूं चयो पोइ चई न बसि उते जी उहा केरु हिकिड़ो आहे उनखे वीज़ा सिस्टम आहे माना पघार मिलंदो माना एतिरो % उहो रखंदी आहे पहिरीं तारीख़ ईंदी आहे सही करे हाणे जेके टीचर लेकिन मां चवां थो त हिते जेको इनकोट में स्कूल मां ॾिठो हुन में वधीक सख़्ती आहे हुन प्रिंसिपल या हुन टीचर या अॻे दफ़े मां आयुसि ॾिठुमि हुनजा मां कापी ॾिठियूं त तव्हां ख़ुशनसीबु हुजो तव्हां अहिड़े माहौल में आहियो बाक़ी रुॻो आहे त कॾहिं बि अकेले सिर्फ़ु न टीचर कुझु करे सघंदी न ॿार करे सघंदो उन सां गॾु माउ जो रोल ज़रूरी आहे बिना माउ जे माउ सम्झे त मिस नथी पढ़ाए या हीअं नथी करे इज़ इम्पॉसिबल भई तव्हां माउ थी करे 2 ॿारनि खे नथियूं संभाले सघो मिस कीअं 3 ॿारनि खे संभाले सघो वधीक त तव्हांखे आहे न हू त उनखे गाइड करे सघंदी भई हीअ पढ़णो आहे हीअ करिणो आहे वधीक माउ खे करणी आहे ऐं जेकॾहिं को महिनती आहे महिराण जहिड़ी यूनिवर्सिटी में जंहिं मां माण्हुनि खे खणनि नथा पर हींअर मलेशिया में अॼु खां 10 साल अॻु जी ॻाल्हि आहे मलेशिया वारा आया उहे नज़र रखंदा रहंदा उहे अहिड़ो टॉप ते खणंदा आहिनि 2 ॼणा हिन में महिराण यूनिवर्सिटी मां खणी विया हिकिड़ो दादू जो हो मंसूर कुरैशी शायदि नालो या मंसूर शेख ॿियो छोकिरो तव्हांखे तजुर्बो हाला जो शूदर मोची चढ़ी जेके जूता पट ते वेही ठाहींदो आहे उनजे छोकिरे बी कई उनखे खणी विया उते हुन एॾी वॾी महिनत कई लैंग्वेज सिखियो कंप्यूटर सिखियो जो हुननि हुनखे वधीक पढ़ाए ME कराए हुनजो सदाया